अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपमर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर आहे प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर बि हिते असां वटि ईंदा आहिनि जेके उन बीमारी जी तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदा। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा वायरल हेपेटाइटिस जे बारे में ॻाल्हि कंदासीं। हेपेटाइटिस जेका बीमारी आहे उहा थींदी छा, केतिरा उन जा क़िस्म आहिनि, ए आहे, बी आहे, सी आहे, ई आहे या डी आहे, उहो छो थींदो आहे अॼुकल्ह? छो त मौसम कुझु आहे बरसाति वारी, पाणी बि ख़राबु आहे, गंद किचिरो बि आहे, सफ़ाई जो इंतज़ाम बि न आहे, त इन में कहिड़ी हेपेटाइटिस जेका सा वधी सघे थी, कहिड़ी असां लाइ ख़तरनाक थी सघे थी, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा, उनजो इलाजु छा आहे, असां पंहिंजी हिफ़ाज़त कीअं करे सघूं था। अॼु असां वायरल हेपेटाइटिस या जिगर जी बीमारियुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां बि फ़ोन करे असांजे मुअज़्ज़िज़ महिमान खां जिगर जी बीमारियुनि बाबति को बि सुवाल पुछी सघो था, पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजे फ़ोन जो आवाज़ु असां ताईं आसानी सां पहुची सघे ऐं डॉक्टर साहिबु उन्हनि जो जवाबु ॾिए। अॼु असां जिगर जी बीमारियुनि ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी, जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी, जीअं त ज़िक्र करे चुको आहियां मां, थोरो अॼु मौसम में बरसाति जी आहे, पाणी बि साफ़ु नथो मिले, छो त जिते बरसाति पए थी त जेको साफ़ु पाणी आहे उन में गंदो पाणी मिक्स थी थो वञे, उहो खूहनि जो पाणी हुजे, दॿनि जो पाणी हुजे या तलाउनि जो पाणी हुजे। त जेका वायरल हेपेटाइटिस आहे उहा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेका असांजे जिस्म ते पहुचे थी। त पहिरीं त मुंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त इहा हेपेटाइटिस आहे छा? वाहिद साहब, हेपेटाइटिस जो एक्चुअल मक़सदु इहो आहे त जिगर जी सोज़िश, अच्छा, जंहिंमें इहे जेके वायरसिस आहिनि, जिगर जा जेके खलिया आहिनि, जेके सेल आहिनि, उन्हनि में अंदरि वञी करे उन्हनि खे डैमेज कनि था, उन्हनि खे डिस्ट्रॉय कनि था। पोइ उन जी सूरत में जेको जिगर आहे उहो सोज वठे थो, इन्फ्लेमेशन थिए थी उनजी। पोइ जिगर जी इन सोज खे एक्चुअल असां हेपेटाइटिस चवंदा आहियूं, मीन्स इन्फ्लेमेशन। अच्छा, उनजे अंदरि पस बस अची वेंदी आहे उन्हनि सेलनि में या सोज? पस न ईंदी आहे, सोज पस जेकॾहिं ईंदी त उहो लिवर एब्सेस, उहो अलॻि चैप्टर आहे। ठीकु आहे। अच्छा, इन में कहिड़ा वायरस आहिनि जेके वञी असांजे उन लिवर जा जेके सेल आहिनि, जिगर जा जेके सेल आहिनि उन्हनि में सोज पैदा कंदा आहिनि, उहे कहिड़ा कहिड़ा वायरस आहिनि? वाहिद साहब, जिगर जा जेके वायरस आहिनि उनखे ॿिनि क़िस्मनि में डिवाइड कयो वियो आहे। हिकिड़ा उहे वायरस हूंदा आहिनि जेके हेपेटोट्रॉपिक वायरसिस चइबो आहे। अच्छा। ॿिया हूंदा आहिनि जेके नॉन हेपेटोट्रॉपिक वायरसिस। हेपेटोट्रॉपिक वायरसिस जो मतिलबु आहे लिवर लविंग, यानी जेके जिगर खे वधीक पसंदि कंदा आहिनि, जेके रिज़ाइड रहंदा ई सिर्फ़ु लिवर में आहिनि ऐं उते ई वञी करे पंहिंजो डैमेज कंदा आहिनि। उन्हनि जेके वायरसिस में जेके शामिल आहिनि वायरसिस, जेके असां हेपेटोट्रॉपिक वायरसिस चऊं, उन में हिकिड़ो हेपेटाइटिस ए आहे, हेपेटाइटिस बी आहे, हेपेटाइटिस ई आहे, हेपेटाइटिस सी आहे, हेपेटाइटिस डी आहे, जंहिंखे असां डेल्टा वायरस चवंदा आहियूं। ऐं उनखां पोइ हेपेटाइटिस एफ, जी ऐं एच ताईं बि वायरसिस आहिनि। एफ, जी ऐं एच जेके आहिनि स्टिल पाकिस्तान में अञा उनजो इन्वेस्टिगेशन टेस्ट अवेलेबल न आहिनि, पर इहे वायरस एग्ज़िस्ट कनि था ऐं इहे वायरसिस बि लिवर ते इफेक्ट कनि था, जिगर ते, ऐं उनखे डैमेज कनि था ऐं उनजी डैमेज में उनजो बि क्लिनिकल साइन सिम्पटम। अच्छा, ॿियो जेको ग्रुप आहे उन में कहिड़ा वायरस आहिनि? इहो ॿियो जेके नॉन हेपेटोट्रॉपिक वायरसिस आहिनि उन में जेके 4 कॉमन वायरसिस हूंदा आहिनि। हिकिड़े असां येलो फीवर वायरस आहे, अच्छा, जेको तव्हां ॿुधो हूंदो एयरपोर्ट जे थ्रू या फरबो आहे। ॿियो हूंदो आहे साइटोमेगालो वायरस, ॿियो हूंदो आहे हर्पी सिम्प्लेक्स वायरस, ऐं ॿिया हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ ऑल द वायरसिस, जंहिंमें डेंगी हेमरेजिक वायरस, ॿिया जेके बि ग्रुप अचे थो इहो हिन में, मिसाल डेंगी जा वायरसिस आहिनि, ॿिया उहे वायरस जेके फ्लू वायरसिस आहिनि, इहे बि जिगर ते इफेक्ट कंदा आहिनि। पोइ ओवरऑल छा हूंदो आहे, इनखे असां नॉन हेपेटोट्रॉपिक कंदा आहियूं, माना इन एडिशन टू द लिवर, जिगर सां गॾोगॾु जिस्म जे ॿियनि हिसनि ते बि इहे इक्वली असरु कंदा आहिनि जीअं जिगर ते असरु कंदा आहिनि। पर जेके हेपेटोट्रॉपिक वायरसिस आहिनि उहे सिर्फ़ु जिगर ते असरु कंदा आहिनि, ॿिया जेके सिस्टम्स आहिनि बॉडी जा उन ते एतिरो असरु न कंदा आहिनि जेतिरो जिगर ते कंदा आहिनि। अच्छा डॉक्टर साहिबु, जेको तव्हां हेपेटाइटिस वायरल जेके वार ए आहे, बी आहे, सी आहे, ई आहे, डी आहे या अॻिते आहिनि, त इन्हनि मां ख़तरनाक कहिड़ा वायरस आहिनि, कहिड़ा ग्रुप न वधीक? वाहिद साहिबु, एक्चुअल जीअं असां अर्ज़ु कयोसीं त हेपेटोट्रॉपिक वायरसिस इन खे बि असां 2 ग्रुपनि में तक़सीम कंदा आहियूं। ठीकु आहे। हिकिड़ा हेपेटोट्रॉपिक वायरसिस उहे वायरसिस हूंदा आहिनि जेके ओरोफिकल रूट जे थ्रू स्प्रेड थींदा आहिनि। जेके वायरस ओरोफिकल रूट जे थ्रू स्प्रेड थींदा आहिनि उहे एतिरा डेंजरस न हूंदा आहिनि। अच्छा, उहे एतिरा ख़तरनाक न हूंदा आहिनि। हाणे ओरोफिकल रूट जे थ्रू जेके वायरसिस स्प्रेड था थियनि उन में हेपेटाइटिस ए ऐं ई जेके वायरस, इहे 2 जेके वायरस आहिनि, ए ऐं ई, ठीकु आहे, इहे ओरोफिकल रूट जे थ्रू
स्प्रेड ओरोफिकल रूट जो मतिलबु इहो आहे त हाइजीनिक कंडीशन सही न हुजनि, सही सफ़ाई सुथराई घर में न हुजे, ख़राबु क़िस्म जो जीअं बरसाती मौसम आहे इन में ख़राबु पाणी थी थो वञे, इन में ए ऐं ई जेके वायरसिस आहिनि इहे कॉमन थींदा। पर भाई साहिबु हिकिड़ो ॿियो बि अर्ज़ु कंदुसि त इहे जेके ओरोफिकल रूट जे थ्रू वायरसिस जेके स्प्रेड थियनि था इन्हनि में ए वधीक ख़तरनाक आहे एज़ कंपेयर टू ई। ए जो छा हूंदो आहे त ए ॾाढो एग्रेसिव वायरस आहे, जेकॾहिं लॻंदो त इहो रिज़ोल्यूशन में बि ॾाढो टाइम वठंदो आहे ऐं त घणो क़दुरु माण्हू खे फलमनट हेपेटिक फेल्यूर में वठी वेंदो आहे। फलमनट हेपेटिक फेल्यूर जो मतिलबु आहे टोटल जिगर बिल्कुलु फेल थी वेंदो आहे। फेल थियण जो मक़सदु इहो आहे त जेके बि ख़लिया जिगर जा आहिनि, जेके बि सेल्स आहिनि टोटली डैमेज थी वेंदा आहिनि। पर उन में जेकॾहिं 2% या 1% जेके सेल्स बचंदा पोइ अलाह जी कुदरत सां उहे रीजनरेट थी वेंदा आहिनि। अॻिले महीने ॾेढ जे अंदरि सॼो टोटली जिगर सॼो रीजनरेट थी वेंदो आहे, नओं डेवलप थी वेंदो आहे। या हिकिड़ी कुदरती अलाह साईं जी हिकिड़ी थोरो इनखे ॿुधायो त जेका तव्हां ए जो ज़िक्र कयो, ई जो ज़िक्र कयो, त कहिड़नि सबबनि कहिड़ा फैक्टरनि जे ई ऐं ए जेको आहे सो असां में वधीक लॻे थो, कहिड़नि सबबनि जे करे अचे थो, कीअं दाख़िल थिए थो? भाई साहिबु इहे जीअं आउं पहिरियों अर्ज़ु कयो त ओरोफिकल रूट जो मक़सदु इहो आहे, ओरोफिकल यानी फिकल जेको इंसान जो मुंहुं ऐं वात। हाणे हिन में इहो आहे त मिसाल जे तौर ते माण्हू वॉशरूम अटेंड करे थो, प्रॉपर पंहिंजो वातसी ते हैंड हुन सही तरीक़े जा वॉश न कया, हिकिड़ो इहो तरीक़ो आहे। ॿियो त जेके तव्हांजूं लाइन्स आहिनि, सिवरेज लाइन आहे ऐं जेकी परफेक्ट लाइन आहे, सिवरेज लाइन आहे, साफ़ पाणी पाण में यूनाइट थी आहे, मिली विया पाणी वरी तव्हां ओरली वरितो, इन जे करे असां चवंदा ओरोफिकल। ओरोफिकल जो मतिलबु यानी सिवरेज में प्रॉब्लम थी वियो, तव्हां सही कंहिं वॉशरूम अटेंड कयो न कयो, पोइ तव्हां पंहिंजा हथ चङे नमूने सां हुनखे सही तरीक़े सां कोन धोतो या वॉश न कयो, उन खां सिवरेज वारो इहो जेको सिस्टम थियो। इन खां अलावा जेके तव्हां ॿुधो हूंदो त ॿाहिरियाणनि में अमूमन जेको सिस्टम आहे तलाव में पाणी आहे, उन में वञी करे माण्हू साइड ते तलावनि ते वञी करे जेको आहे सो गंद पाणी बरसात जे करे वही अंदरि अची थो वञे या खूहनि में पाणी अची थो वञे अंदरि। एक्ज़ैक्टली उन्हनि मां बि इहो स्प्रेड थिए थो। हाणे मक़सदु इहो आहे त जेको उहो ई वाटर तव्हां ईंदो, वाटर तव्हांजो बॉइल न हूंदो, लाज़मी सी ॻाल्हि आहे त इहे वायरस मौजूदु। खाधे में बि इहे वायरस अची सघनि था? बिल्कुलु अची सघनि था भाई साहिबु। फॉर एग्ज़ाम्पल इन जो एग्ज़ाम्पल ईअं आहे त तव्हांजो जीअं सब्ज़ी अचे थी, तव्हांजो जीअं फ्रूट्स अचनि था, जंहिं एरिया मां उहे अचनि था, हेठि को फिकल मटीरियल पियो आहे, उन ते उहो फ्रूट पियो, उहो खॼी तव्हां वटि पहुची वियो, उनखे तव्हां फ्रूट खे चङी तरह या सब्ज़ी खे वॉश ई न कयो त उहो फिकल मटीरियल हुन ते इम्पैक्ट हूंदो, उहो तव्हां वरितो ओरली, त लाज़मी सी ॻाल्हि आहे त तव्हांजो इहो वायरस या उहो पाणी साफ़ु न हुजे जंहिंसां बर्तन वग़ैरह साफ़ु कजनि। एक्ज़ैक्टली उहो बि, या पाणी जेको तव्हां बर्तन धोइण लाइ यूज़ कयो त उहो ख़ुदि ई कंटामिनेटेड वाटर आहे, सिवरेज जो वाटर आहे हुन में मिक्स थियल, त उहो तव्हांजो यूटेंसिल्स कहिड़े नमूने सां वॉश कंदो। त इहे सभु जेके शयूं बेसिक शयूं हितां ई आहिनि ऐं जेके ए खे वधाइनि थियूं। बिल्कुलु। इन खां को ॿियो को ख़ासि सबबु आहे? इन खां अलावा वाहिद साहिबु ॿियो जीअं फॉर एग्ज़ाम्पल जेके तव्हां ॾिठो हूंदो गन्ने जो जूस ठहे थो या ॿिया के जूस, मतिलबु सफ़ाई न हुजे। बिल्कुलु तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी, पर वक़्तु चोपड़े वक़्तु नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढिड़ो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। अचो तो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियूं। अॼु असां जिगर जी बीमारियुनि ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सुवाल पुछी सघो था जिगरनि जी बीमारी बाबति। डॉक्टर साहिबु वक़्त सां पहिरीं ॻाल्हि बि हली त हेपेटाइटिस ए ऐं ई जो, हेपेटाइटिस ए ऐं ई जा बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, त पोइ हुनजी ट्रीटमेंट जी बि तव्हां खां मालूमात वठूं। वाहिद साहिबु जीअं असां अर्ज़ु कयोसीं त ओरोफिकल रूट जो मक़सदु इहो आहे त जेके फिकल मटीरियल जे थ्रू तव्हांजा जेके बि कंटामिनेशन्स थियनि थियूं उन ते कंट्रोल कयो। जीअं पहिरें नंबर ते त तव्हां पंहिंजा हथ जेके आहिनि उहे बिल्कुलु चङी तरह साफ़ु सुथरा रखो, घर में मुकमल सफ़ाई रखो, किथे बि कोई प्रॉब्लम न हुजे, काई बि गंदगी मौजूदु न हुजे। पाणी तव्हां हमेशह बॉइल करे पियो। ठीकु आहे। हाणे हिन में भाई साहिबु को वॾो वक़्तु कोन थो लॻे, 5 खां 7 मिंट लॻंदा आहिनि तव्हां पाणी बॉइल करण में, एतिरो घणो टाइम न आहे। हर वक़्तु माण्हू पाणी बॉइल करे पीए, पर माण्हू जॾहिं पाणी बॉइल करे जंहिं बर्तन में विझे थो त उहो बर्तन बि साफ़ु सुथिरो हुजणु तमामु ज़रूरी आहे। ठीकु आहे। ऐं 3 नंबर ते जेकी अहम ॻाल्हि आहे त जेकी तव्हां काई बि शइ इस्तेमालु कयो था खाइण जे लाइ, उनखे चङी तरह सां वॉश कयो, सुठे वाटर में उनखे वॉश कयो। तव्हांजा जेके बर्तन आहिनि उन्हनि खे चङे नमूने सां उन्हनि खे सुहिणे तरीक़े सां उनखे वॉश कयो। इन में थोरो टाइम ज़रूरु लॻे थो, 2, 3 या 4 या 5 मिंटनि जो फ़र्क़ु आहे वाहिद साहिबु। इन 5-10 मिंटनि जी ख़र्च करण जे तव्हांजी क्वालिटी जेकी ज़िंदगी जी आहे उहा एतिरी इम्प्रूव कंदी, ख़ुशो खुरम ज़िंदगी गुज़रंदी, तमामु वॾे पैमाने ते गुज़रंदी।
सो इन जे करे अर्ज़ु इहो ई कंदुसि त पंहिंजो जेको घर में सफ़ाई जो इंतज़ाम हुजे। अच्छा, इन खां अलावा का वैक्सीन का ॿी बि आहे ए हेपेटाइटिस ए था या ई था? बिल्कुलु वैक्सीन्स अवेलेबल आहिनि ऐं इन वैक्सीन खे ऐं ॿियो सुठी ॻाल्हि इहा आहे भाई साहिबु त अमूमन असां 1 टाइम इहा वैक्सीन लॻाईंदा आहियूं। माना बचाव जे लाइ वैक्सीन? हा बिल्कुलु वैक्सीन अवेलेबल आहे ऐं वैक्सीन हर माण्हू खे लॻाइणु खपे, पोइ उनखे ए ॿीहर न थींदी? बिल्कुलु न थींदो। तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ो कॉलर आहे असां सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम डॉक्टर वाहिद, डॉक्टर अनवर साहिब थो ॻाल्हायां। वॾी महिरबानी डॉक्टर अनवर। छा पुछंदो डॉक्टर साहिबु असां सां गॾु जिगर जी बीमारियुनि ते असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। छा हाल आहे डॉक्टर साहिबु? वॾी महिरबानियूं। अच्छा, मूंखे ॿुधायो त जेके मोस्टली असां वटि शहरनि में तव्हां ॾिसंदव त नंढड़ा ॿार जेके आहिनि अपग्रोइंग जंहिंजी थिए थी थ्रू मिनरल वाटर ऐं कंपेरेटिवली जेके ॻोठनि जा ॿार आहिनि उन्हनि जी इम्यूनिटी सिस्टम ऐं शहरनि वारनि जो उन्हनि में फ़र्क़ु छा जे करे थो थिए? हिकिड़ा उहे ॿार जेके मिनरल वाटर ते ग्रो अप था थियनि ऐं हिकिड़ा ॿार जेके ॻोठनि में मेजॉरिटी आम पाणी ते न। ॿियो कुझु सवाल आहे डॉक्टर साहिबु तव्हांजो? न, थैंक यू, महिरबानी डॉक्टर साहिबु। ऐसा तमामु सुठो सवाल आहे पुछो। हिकिड़ा उहे ॿार जेके मिनरल वाटर ते पलजंदा, हिकिड़ा उहे ॿार जेके आम वाटरनि जा वणनि जा खूहनि जा पाणी था पीअनि, ॿिन्ही में इम्यून सिस्टम जो फ़र्क़ु केतिरो आहे? इहो वाहि साहिबु तमामु वॾो इम्यून सिस्टम जो फ़र्क़ु आहे, ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। पर ॻाल्हि दरअसल इहा आहे त जॾहिं बि तव्हां पंहिंजे जिस्म खे मुख़्तलिफ़ बैक्टीरिया सां एक्सपोज़ कयो था त तव्हांजे बॉडी जे अंदरि इम्यूनिटी डेवलप थिए थी, हुन जे ख़िलाफ़ु एंटीबॉडीज़ ठहनि थियूं। उहे जेके एंटीबॉडीज़ यानी क़ुवत मुदाफ़ियत, उहा क़ुवत मुदाफ़ियत तव्हांजी बॉडी में मेमोरी डेवलप कंदी आहे जेकी कई अरसे ताईं रहंदी आहे। इन खे असां मेमोरी सेल्स चवंदा आहियूं जेके बॉडी में तव्हांजा परसिस्ट कंदा आहिनि। पर वाहि साहिबु हिकिड़ो हिन में अर्ज़ु ज़रूरु कंदुसि त जेके ॻोठ में ॿार रहनि था उहे वधीक बीमार हूंदा आहिनि एज़ कम्पेयर टू शहरी ॿारनि जे। उन जो रीज़न इहो आहे त ज़रूरी न आहे त हर ॿार जी इम्यूनिटी स्ट्रांग हुजे, ज़रूरी न आहे त हर ॿार में इम्यूनिटी ज़बरदस्त क़िस्म सां डेवलप करे। हाणे उहो डिपेंड जेको करे थो, हाणे इम्यूनिटी जेकी डिपेंड करे थी उन में 8-9 शयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उहो जेको ॿारु आहे उनजो वेट केतिरो आहे, ठीकु आहे, जीन हुनजी केतिरी स्ट्रांग आहे, न्यूट्रिशन हुनखे केतिरी सुठी, खाद खुराक केतिरी जी न्यूट्रिशन हुनखे केतिरी बहितरीनु मिले थी। ॿियो ओवरऑल हुनजी लाइफ क्वालिटी छा आहे, ऑक्सीजनेशन हुनजी कीअं आहे, वॉकिंग कीअं आहे, टॉकिंग कीअं आहे, मतिलबु हर लिहाज़ खां। अच्छा, वैक्सीनेशन बि हुअणु घुरिजे? जी वैक्सीनेशन भी बिल्कुलु हुजणु खपे। अॼुकल्ह त API प्रोग्राम में हेपेटाइटिस B जी वैक्सीन त शामिलु थी वई आहे, पर अर्ज़ु इहा कंदुसि त जेके वायरल ओरोफिकल रूट वायरसिस आहिनि A ऐं E, उन्हनि जे लाइ बि वैक्सीन खे API प्रोग्राम में शामिलु करणु खपे जेको तमामु। अच्छा, तव्हांजी मां थोरो हुनखे ॻाल्हि खे ॿुधायां त जेके ॿार ॿाराड़ी में जेको इहो पाणी जेको साफ़ पाणी अथव उन्हनि में इम्यून थी सघे थी, पर उन्हनि जी सिहत कीअं आहे? जेकॾहिं बहितर आहे त इम्यून थींदो, पर जेकॾहिं कमज़ोर आहे त बीमार थींदो। इहो फार्मूलो जेको आहे त बीमार थी सघे। डॉक्टर साहिब जन अर्ज़ु कनि पिया त इहो फार्मूलो लाज़मी न आहे त हर ॿार ते अप्लाई थिए, पर इहो चंद ॿारनि ते अप्लाई थी सघे थो। उन्हनि में एतिरी स्ट्रांग इम्यूनिटी हूंदी जो उन्हनि खे बीमारी त कुझु न कंदी, अल्हम्दुलिल्लाह एतिरो बि आहे, हिन में कोई शक न आहे। पर जेकॾहिं तव्हां कंपेयर कंदव न त मेजॉरिटी में ॿार बीमार थियनि था, शहर जा ॿार कुझु घटि बीमार थियनि था एज़ कम्पेयर टू ॿाहिरि जे ॿारनि जे। तव्हां बिलीव कयो, ॿाहिरि जी सर्वे मूं वटि बि अवेलेबल आहे। तव्हां हर घर में तव्हां जेकॾहिं थोरो उनखे डिटेल हिस्ट्री वठी ॾिसो, तव्हांखे हर माण्हू चवंदो साईं डॉक्टर साहिबु असांजी बजट जो 80% हिसो रुॻो ॿारनि जी दवाउनि ते ख़र्च आहे। तव्हां अची असांजे घर में ॾिसो त स्टोर तव्हां सम्झो था जेके मिनरल वाटर ॿार इस्तेमालु कनि था उन में इम्यून त घटि आहे पर बीमार घटि था थियनि, घटि था, छो त वायरस जी अप्रोच उते घटि आहे, अप्रोच घटि आहे। अच्छा, लाज़मी सी ॻाल्हि आहे। डॉक्टर साहिबु अॻिते ॿुधायो था, डॉक्टर साहिबु मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी ॻाल्हि खे सम्झी वियो हूंदो उनजे त जेको आहे जेका हेपेटाइटिस A जॾहिं थींदी आहे या E थींदी आहे, इन जूं के कॉम्प्लिकेशन्स बि थींदियूं आहिनि? बिल्कुलु वाहि साहिबु, हेपेटाइटिस A ऐं पहिरीं ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि, जीअं इहे वायरस अंदरि वञनि था त इन्हनि वायरस में एतिरी ताक़त आहे जेके असांजी सलाइवा हूंदी आहे उन खां बची वेंदा आहिनि। उन असांजो छा आहे त कुदरती तौर ते वाहि साहिबु अलाह से असांजे सलाइवा में, असांजे ईसोफेगस में, असांजे मैदे में हिकिड़ी क़ुवत मुदाफ़ियत प्रोटेक्टिव मैकेनिज़म्स रखिया आहिनि जेके असांखे हर समुंड खां, जेके बैक्टीरियनि जा समुंड आहिनि जेके वायरस उन खां बचाइनि था। छा आहे त हीउ वायरस एतिरो स्ट्रांग हूंदो आहे जो सलाइवा खां बि बची वेंदो आहे, ईसोफेगस में जेकी म्यूकोज़ा में IgA एंटीबॉडी हूंदी आहे उन खां बि बची वेंदो आहे। जीअं स्टमक में वेंदो हाइड्रोक्लोरिक एसिड आहे उन खां बि बची वेंदो आहे। इहो वरी पैंक्रियाटिक एंजाइम्स या ॿियूं जेके बि एंजाइम्स उन ते अटैक करण जी कोशिशि कंदियूं उन्हनि खां बि बची निकिरंदो आहे। पोइ छा कंदो आहे, हीउ इंटेस्टाइन
इंटेस्टाइन में वञी ॿिन्ही में स्मॉल पार्ट जे आख़िरी हिसे में ऐं लार्ज पार्ट जे इनिशियल हिसे में उते वञी करे वायरस म्यूकोज़ा खे इन्फेक्ट कंदो आहे। सो यूजुअली छा हूंदो आहे त जीअं ई वायरस लॻंदो त पहिरियां 2-3 ॾींहं मोशन्स थींदा आहिनि माण्हू खे। अच्छा, लूज़ मोशन जी हिस्ट्री ईंदी आहे हफ़्ते खनि जी न पहिरियां त हिनखे मोशन थिया ऐं दिस इज़ न मतिलबु हर माण्हू ते ज़रूरी न आहे त इहा हिस्ट्री मिले। के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके हुनखे बियर करे वठंदा आहिनि, डायरिया न थींदी आहे हुनमें, पर अमूमन डायरिया थींदी आहे 70% केसिस में। त पहिरियों पेट में थोरो हल्को सूर थींदो ऐं थोरा बुखार थींदो। हलूं था अॻिते। उनखां पोइ छा थींदो, हाणे हिन जा डेज़ विरहायल इनिशियल 3 days देन लास्ट रेस्ट ऑफ ऑल डेज़, यानी शुरूआती 3-4 ॾींहं ऐं आख़िर वारा काफ़ी ॾींहं। शुरूआती 3-4 ॾींहंनि में लूज़ मोशन हूंदा, पेट में सूर हूंदो ऐं बुखार जीअं जीअं पेट में सूर महसूसु थींदो, इन्फ्लेमेशन जीअं म्यूकोज़ा जी थींदी त बुखार अचणु शुरू थींदो। ऐं इहो साहिबु हिन में कॾहिं कॾहिं हाई ग्रेड फीवर बि थींदो आहे, जीअं मलेरिया में थींदो आहे, जीअं डेंगी में थींदो आहे। इन में असां ग़लति मुगालतो बि करे वठंदा आहियूं त शायदि मतां हिनखे का मलेरिया हुजे। ठीकु, बिल्कुलु सही आहे। पोइ इन इंटेस्टाइन जे थ्रू जेके पोर्टल सिस्टम आहे असांजो, उन ब्लड जे थ्रू लिवर ताईं पहुचंदो आहे इहो वायरस। लिवर जे सेल्स में अंदरि पेनिट्रेट कंदो आहे। जीअं अंदरि पेनिट्रेशन कंदो त जेकी लिवर जी मशीनरी आहे पंहिंजी, उन खे सप्रेस करे पंहिंजी मशीनरी स्टार्ट कंदो ऐं पंहिंजा एतिरा वायरसिस ठाहींदो आहे, सेल उहो वायरसिस सां भरिजी वेंदो आहे ऐं पिछाड़ी सेल बर्स्ट थींदो आहे। ऐं हिन में अहिड़ा केमिकल्स निकिरंदा आहिनि जेके सेल्स खे डैमेज कंदा रहंदा आहिनि। पोइ नतीजे में इहो थींदो त हाणे जॾहिं सेल्स लिवर ते इफेक्ट थींदो त पहिरियों सॼे पासे खां जिगर वारी जॻह ते सूर महसूसु थींदो, जंहिंखे असां पेन इन द राइट हाइपोकॉन्ड्रिक चवंदा आहियूं। बिल्कुलु सही आहे। ऐं जिगर सोज खाईंदो, इन्फ्लेमेशन इनिशियली जिगर सुजंदो। जीअं तव्हां हिते हथ सां हुनखे पैल्पेट कनि, नॉर्मल जिगर पैल्पेट न थींदो आहे, तव्हांजे आंगुरनि खे न लॻंदो आहे, पर इहो वाक़ियो थींदो त जिगर साइज़ में इलाज थींदो। जीअं जीअं तव्हां हथु हणंदव त उहो माण्हू हिकदमि दर्द खां मथे महसूसु कंदो त दर्द थिए। उनखां पोइ अखियुनि में पीलाहट शुरू थींदी, येलो डिस्क जंहिंखे असां जॉन्डिस कामड़ जंहिंखे असां पीलाहट चवंदा आहियूं, उहा शुरू थींदी ऐं उहा वधंदी वेंदी डे बाय डे, तमामु घणी पीक बि थी वेंदी। हाणे हिते ई वाहे साहिबु कुदरती ॻाल्हि इहा आहे, जंहिं माण्हू जो इम्यून सिस्टम सुठो हूंदो त उहो फलमनट फेल्यूअर में न वेंदो आहे। फलमनट फेल्यूअर माना जिगर टोटल हुनजो डैमेज न थींदो आहे, यानी कॉम्प्लिकेशन आहे। जी बिल्कुलु, कॉम्प्लिकेशन में आहे हेपेटाइटिस ए वायरस जी या कॉम्प्लिकेशन ए ऐं ॿिन्ही जी सेम आहे, पर ए वधीक एग्रेसिव आहे एज़ कंपेयर टू ई। थोरो फ़र्क़ु आहे ॿिन्ही में। जेकॾहिं ए 90% एग्रेसिव आहे त ई जेको आहे 80 या 75% एग्रेसिव आहे, 10 खां 15% ई इन खां थोरो घटि आहे। पोइ जॾहिं जॉन्डिस थींदी ऐं उन में वाइज़ा पहिरीं ॻाल्हि बुख बिल्कुलु ख़तमु थी वेंदी माण्हू जी। अच्छा, असां हिनखे डिस्टेस्ट चवंदा आहियूं, एनोरेक्सिया चवंदा आहियूं, लॉस ऑफ एपिटाइट चवंदा आहियूं। हाणे डिस्टेस्ट जेको मूं लफ़्ज़ इस्तेमालु कयो उहो स्पेसिफिक लफ़्ज़ स्पेशली जिगर लाइ यूज़ थींदो आहे। डिस्टेस्ट जो मतिलबु इहो हूंदो आहे सभु जेके शयूं उहो माण्हू शौक़ सां खाईंदो हुयो उहे न वणंदियूं, सिगरेट बि कोन वणंदो। जेकॾहिं सिगरेट स्मोकर हूंदो, उहो लाइक कंदो हूंदो स्मोकिंग खे, त उन खे का शइ न, हिनखे चवंदा आहियूं असां डिस्टेस्ट। ऐं बुख न लॻे हुनखे असां लॉस ऑफ एपिटाइट चवंदा आहियूं या एनोरेक्सिया चवंदा आहियूं। बुख न लॻंदी, डिस्टेस्ट थींदो, इहे 2 शयूं थींदियूं। उनखां पोइ जिगर वधीक डैमेज थियो, माण्हू बेहोश थी वेंदो, होश ख़तमु करे वेंदो, बिल्कुलु अनकॉन्शियस थी वेंदो। अनकॉन्शियसनेस खां पोइ ब्लड में जॾहिं माण्हू जो इहो सिस्टम थींदो त ब्लड में ॿिया बैक्टीरिया बि अटैक कंदा। पोइ हुन में बैक्टीरिया, इन बैक्टीरिया चवंदासीं सेप्टिसीमिया थींदी, कॉम्प्लिकेशन में सेप्टिसीमिया थींदी। सेप्टिसीमिया जो इहो हूंदो आहे सेप्टिक शॉक में हलियो वेंदो पेशेंट। जॾहिं पेशेंट सेप्टिक शॉक में हलियो वियो त रेस्पिरेटरी फेल्यूअर थींदो, जंहिंखे असां एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम बि चवंदा आहियूं। मतिलबु पोइ रीनल फेल्यूअर थींदो, कंडीशन ख़तरनाक पोजीशन में वञी सघे। इन ॻाल्हि खे जारी रखंदासीं, वक़्तु छोकिरे नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो।